ब्रेकिंग न्यूज़ है। रेती में जिते नसीर माइनर के 100 फुट जो घारो पइजी वियो आहे ऐं केतिरा ई एकड़ फसल पानी हेठि अची वियो आहे। अहम खबर का अवां खे आगाह कंदा हलूं। रेती में जिते नसीर माइनर के 100 फुट जो घारो पइजी वियो आहे ऐं केतिरा ई एकड़ फसल पानी हेठि अची वियो आहे। असां सां लाइन ते मौजूद आहे आफ्ताब आगाह कंदा, छा घारे ते ज़ाब्तो अची सघियो आहे? जी अबू बकर, हिन टाइम ताईं आपाशी हमलो न पहुची सघियो आहे। रेती भर ॻोठ अमीर बख्श चाचड़ वटि नली माइनर खे जेको लॻंदड़ आहे उनखे 100 फुट जो घारो अची वियो आहे, जेको हिन टाइम 100 एकड़ खां वधीक पाणी जी लपेट में ज़मीनूं अची वियूं आहिनि। आपाशी अमलदार इतला बावजूद हिन वक़्तु वाक़ई वारी जॻह ते न पहुची सघिया आहिनि। जी वॾी महिरबानी आफ्ताब सूमरो अपडेट करण लाइ।